नाज़रीन, मीरपुर माथेलो मां रिपोर्टर मोहम्मद हुसैन गबोल जी रिपोर्ट मूजिब लुंड बोज़दार बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार जो निबेरो गढ़ी चाकर में थी गुज़रियो। मजमूई तौर ॿिन्ही धुरियुनि ते 44 लख ॾंड, ॿई धुरियूं खीर खंड बोज़दार फ़ैसिले बाद इलाइक़े में ख़ुशी जी लहर। फ़ैसिलो लुंड सरदार फ़याज़ अहमद लुंड ऐं बोज़दार सरदार कैसर ख़ान बोज़दार जी सरपंची में थी गुज़रियो। 3 अॻु बरसाती पाणी नेकाल करण तां लुंड बिरादरी हथां क़तल थियल शाहिद बोज़दार जे खून मुआवज़ो 14 लख, हिकु औरत समेत 7 बोज़दार बिरादरी जे ज़ख़्मियुनि जा 7 लख ॾंड मुक़ररु कयो वियो। फसल ऐं घर जे नुक़सान समेत मजमूई लुंड बिरादरी मथां 35 लख ॾंड पियो ऐं लुंड बिरादरी जी हिकु औरत समेत 8 ज़ख़्मनि जो ॾंड 9,50,000 बोज़दार बिरादरी मथां रखियो वियो। लुंड बिरादरी मौक़े 5 लख अदा कया विया। ॿिन्ही धुरियुनि जी ज़मीन जो मामिलो बि हल कंदे ज़मीन बोज़दारनि जी हुजण सबबि लुंड बोज़दारनि खे ज़मीन जी रक़म भरे ॾींदा। फ़ैसिले में मीर बाबर अली ख़ान लुंड, चाकर ख़ान बोज़दार, अब्दुर्रब बिताफ़ी, बाबर अली बोज़दार समेत ॿिन्ही धुरियुनि जा चङा मुड़िस शरीक थिया।